अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया ख़ालिद कलियार K1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेजे जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काणो में अॼु सहाफ़ी मुख़्तियार मुग़ेरी जी आज़ादीअ लाइ यूनियन ऑफ सोशल मीडिया एंड वेब चैनल सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़ियुनि रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शरीक सहाफ़ियुनि ऐं सोशल वर्करनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चालान कयो आहे। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त हुनखे ॾींहं जो गिरफ़्तार करे नसीराबाद में हुनजी वीडियो वायरल थियल आहे, उहा पूरी दुनिया ॾिठी आहे वीडियो। यार अफ़सोस आहे मूंखे कोर्टुनि ते त जॾहिं हिकिड़ो कलम धड़ी कलम जो हक़ ख़त लिखण वारो सहाफ़ी जेको मज़लूम जो आवाज़ ईवान ताईं पहुचाइण वारो, उनखे बि नाजाइज़ क़ैद कयो, आज़ादु न कयो आहे, त बाक़ी आम माण्हू सां कहिड़ो इंसाफ़ कयो वेंदो? हिकु सचा लिखण वारे माण्हू सां इहो इंसाफ़ कयो थो वञे त आम माण्हू जो छा शरंदो? हीअ पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे, हीअ पाकिस्तान जी कोर्टूं आहिनि। असां अपील था कयूं कोर्टुनि खे ऐं आला अमलदारनि खे त असांजे सहाफ़ीअ खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में असां जेको आहे सो IG सिंध वॾो धाणो हणंदासीं। सिंध प्रेस क्लब जी जेके बि शाखूं आहिनि 40-50 मेरे बाबा को आज़ाद करो। लेकिन मुझे यकीन भी है अपना अदलिया के ऊपर जो कल हो या परसों जो सुनवाई पे जब मुख्तियार मुग़ेरी जाए असल हकीकत को देखकर और उसको फिलफोर आज़ाद करने का हुक्म दिया जाए ताकि मुख्तियार मुग़ेरी अपने बच्चों के साथ आके ईद भी मनाए। आप भी मुख्तियार मुग़ेरी के आज़ाद करो, आप भी मुख्तियार मुग़ेरी के आज़ाद करो, आप भी मुख्तियार मुग़ेरी के आज़ाद करो। गुंडा गर्दी बंद करो, गर्दी बंद करो।